अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर वञो त पंहिंजे अपडेट जे तरफ़ जी दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सोनू मिर्ज़ा जा सीन रिकॉर्ड थिया आहिनि दोस्तों। ज़बरदस्त सोनू मिर्ज़ा जा सीन रिकॉर्ड थिया आहिनि। मुर्क सखर वारी जा सीन रिकॉर्ड थिया आहिनि दोस्तों। ऐं बहितरीनु अंदाज़ में ही सीन वरिता विया आहिनि दोस्तों। तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त सोनू मिर्ज़ा जेको त कुंवार जे वेश में आहे दोस्तों। ऐं हुनजी शादी जेका आहे त बर्बादीअ में बदिलजी वेंदी दोस्तों। ऐं तव्हां हिन पिक्चर में तव्हां ॾिसी सघंदव त हुनजी शादी जेका बर्बादीअ में कीअं थी बदिलिजे, उहो सबबु छा बि हुजे हिन ड्रामे में तव्हांखे ॾिसण लाइ मिली वेंदो। बहरहाल पिक्चर जेका असां ॾिसी रहिया आहियूं त हुनखे जेको त वनवाह मां उथारियो थो वञे, हुन ते माना दिलो पाणीअ जो हारे करे ऐं हुनजो वनवाह जेको त टोड़ियो वेंदो दोस्तों। ऐं बाद में जेको आहे त हीउ सबबु जेको आहे त जेको पैदा थो थिए त हिन ड्रामे में जेको कहाणी हूंदी दोस्तों, त हुन कहाणी जे हिसाब सां उहा कहाणी अॻिते वधंदी। ऐं कंहिं दुश्मनी जे हिसाब सां माना सोनू मिर्ज़ा जेको आहे त कंहिंखे ॾिनी वेंदी दोस्तों। ऐं उहे बि न ठहंदा कंहिं ॻाल्हि तां, तंहिं करे हिन सोनू मिर्ज़ा खे जेको आहे त हिन वनवाह मां उथारे वेंदो ऐं इहा शादी ख़तमु कई वेंदी दोस्तों। ऐं पिक्चर में लॻे थो त आज़म मैंगल ऐं जेको आहे त लाला सुधीर जेको आहे त उहे माना हिन सोनू मिर्ज़ा जा पंहिंजा ॾेखारिया विया आहिनि, पोइ ॿाहिरि ॾेखारिया विया आहिनि, सौट ॾेखारिया विया आहिनि, मासात ॾेखारिया विया आहिनि, या अञा बि ॿियो कोई रिश्तो आहे हिन जो सोनू मिर्ज़ा सां। त उहे हिन वीडियो पिक्चर में जेको आहे त असां ॾिसी रहिया आहियूं दोस्तों। त उहे हिन सीन में जेको आहे त नज़र अची रहिया आहिनि ऐं हुनखे आथत ॾेई रहिया आहिनि दोस्तों। सोनू मिर्ज़ा खे कुझु माना हुनखे सम्झाए रहिया हूंदा त अहिड़ो हिसाबु बसि थी वियो आहे, हाणे तोखे हीउ जेको आहे त वनवाह जेको आहे त ख़तमु करिणो आहे। ऐं दोस्तों तव्हांखे ॾिसूं त हिन में जेके सीन रिकॉर्ड थिया आहिनि दोस्तों, त बाकमाल बासलाहियत जेको खजूर साहिबु आहे त उहो हिन ड्रामे खे खणी अॻिते वधी रहियो आहे दोस्तों। मां तव्हांखे छा छा ॿुधायां हिन ड्रामे जी ख़ूबियूं। जॾहिं हीउ स्क्रीन ते ईंदो त बेमिसाल ड्रामो हूंदो दोस्तों। ऐं तव्हांखे जेको आहे त हिन बेमिसाल ड्रामे जो हाणे घणो इंतज़ारु कोन करणु पवंदो, तमामु जल्दी तव्हांजे साम्हूं अची वेंदो दोस्तों। त उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।